छो त यहूदी बि अहिड़े तरह सां उन्हनि ग़लतियूं कयूं। नसारनि में बि इहा ग़लती हुई। यहूदनि हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम खे ख़ुदा जो पुटु चयो ऐं ईसाइन हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे ख़ुदा जो पुटु कोठियो, बीबी मरियम खे ज़ाल चयो। हालांकि रब ताला तो फरमाए त लम यत्तखिज़ साहिबतन वला वलदा, रब ताला वटि न ज़ाल आहे न पुटु आहे। ज़ाल पुटु इन जे लाइ हूंदो आहे जेके मुनाफ़े हासिल कजनि, जे ज़ाल खां सवाइ हासिल न थींदा, ऐं उहो ताउन ऐं आराम पुट खां सवाइ माण्हू खे न हूंदो। ऐं अलाह तबारक व तआला पंहिंजी ज़ात ऐं सिफ़ात में कामिल मुकमल हस्ती गैर मुहताज दाइम कायम, त पोइ हुनखे कहिड़ी ज़रूरत आहे अहिड़नि मफ़ाद जे तलब जी। हिननि माण्हुनि हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे ख़ुदा जो पुटु ठारायो, हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम खे ख़ुदा जो पुटु ठारायो। यहूदियुनि छा चयो त लन तमस्सना अन्नार इल्ला अय्यामम मादूदा, असांखे बाहि कुझु बि न चवंदी जहन्नम जी, जेकी वणे सो करियो। यहूदियुनि में को बि अमल कोन्हे, बसि चवंदा आहिनि त जेकी वणे सो करियो। जेकॾहिं बाहि असांखे पहुती बद मिली जे करे त उहे 40 ॾींहं जेके गाबे जी पूॼा कई असांजे वॾनि सामरीअ जे चवण ते, सो 40 ॾींहं जहन्नम जी बाहि थींदी, बि वधीक न। पर उज़ैर अलैहिस्सलाम एसिताईं पहुची वेंदो, असांखे चढ़ाईंदो जहन्नम जी बाहि खां, उहो ख़ुदा जो पुटु आहे। हेॾे यहूदियुनि जो अक़ीदो एतिरो आहे। बसि मज़हब यहूदियुनि जो सिर्फ़ु इहो आहे, जेकी वणे सो करियो। तव्हांखे जेकॾहिं को अज़ाब लॻो त 40 ॾींहं, पर इन विच में मुदाख़लत कंदो हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम। ॻाल्हि सम्झ में आई की न? हाणे हीउ बि को मज़हब आहे? बसि उज़ैर जो नालो वठो, ॿियो कंहिं जो न। जीअं असांजे हिन मुल्क में हज़रत अली करम अल्लाह जो नालो वठनि, पर जे न सुन्नी इहो अक़ीदो रखनि त अबू बकर सिद्दीक़ जो नालो वठो त तव्हां छुटी वियो, उमर फारूक जो नालो वठो त छुटी वियो, उस्मान गनी जो नालो वठो त छुटी वियो, हज़रत अली जो नालो वठो त छुटी वियो, त इहा बेइन यहूदियत आहे। ॻाल्हि खे सम्झो चङी तरह सां। हा बिल्कुलु, असां वटि अशख़ास परस्ती कान्हे, अशख़ास जी इज़त ज़रूर आहे, मगर पूॼा उन्हनि जी कान्हे। जेकर ईअं हुजे, ईअं न हुजे हा त अलाह ताला क़ुर में फरमाया हा इहदिना सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूब, अलाह असांखे सिधो रस्तो ॾेखार, पर उहो सिधो रस्तो उन्हनि जो सिधो रस्तो जिन जे मथां तो नेमत कई आहे। छो न फरमाए त सिरात त मुहम्मद, सिरात अबू बकर, सिरात उमर, सिरात उस्मान, सिरात अली, सिरात हसन, सिरात हुसैन, ईअं छो न फरमाई? सिरात मुआविया, ईअं छो न फरमाई? मालूम थियो त असांखे उहो रस्तो ॾेखार जिन ते तो नेमत कई आहे। बसि उहो नेमत वारा तव्हां वञी पाण ॻोल्हियो। अलाए हिन आहे, हिकिड़ो न आहे, पर घणा आहिनि। असांजे हिन इस्लाम मज़हब खे एतिरो बुलंद रखियो वियो आहे, एतिरे क़दुरु बुलंद रखियो वियो आहे त जीअं शख़्सियत जी पूॼा कहिड़ी बि न थी। जॾहिं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बुरको मटायो, ख़बर मशहूर थी वई। हज़रत अम्मा आयशा साईं जी फरमाए मातन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेन हक़ न तई ज़ाक न तई। सुबुह जो ॾींहुं हुजे, इहो सूमर जो सुबुह, हज़रत अबू बकर सिद्दीक़ आयो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में, ॾिठई त तबियत ॾाढी ख़ुशि आराम में आहे। केतिरा ॾींहं हे कोन वियो, नमाज़ सुबुह जी पढ़ाए आयो, चईसि तव्हां ख़ुशि आहियो? फरमाए त अल्हम्दुलिल्लाह। चई मां हेॾो घर ॾांहुं घुमी जा वञी? फरमाए त भली घुमी अचूं घर ॾांहुं। फलाण खां घर परे हज़रत सिद्दीक़ अकबर जो, हेॾा पोयां पाण अलाह ॾिठो दे दिया, कहिड़ी ख़बर त छा थींदो। आयशा सिद्दीक़ा थी फरमाए त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे मां टे कॾहिं वेठी हुअसि पंहिंजे छातीअ में, त मुंहिंजो भाउ अब्दुरहमान आयो ॾंदड़ खणी, पाण ॾंदड़ खे ॾाढो पसंदि कंदा हुआ। मां पंहिंजे उम्मत जे मथां जेकर हीअ ॻाल्हि तमामु भारी न सम्झां हा त जेकर हुकुम करियां हा त हर वक़्तु नमाज़ ते ॾंदड़ वञो, पर मां हुकुम नथो करियां, मगर ॻाल्हि हेॾी वॾी आहे, न त पोइ वरी फर्ज़ थी वञे हा, वाजिब थी वञे हा। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी सुन्नत खे इन अहमियत में बयानु फरमायो। सो ॾंदड़नि ने ॾिठो, अर्ज़ु कयुमि त ॾंदड़ तव्हां ॾींदा? फरमाई त हा। इशारो ॾिनो, नाम, इशारो ॾिनो था। मां ॾंदड़ वरितो, ॾिनुमि त थोरो सख़्तु लॻो, चयुमि त मां तव्हांजे लाइ अमज़ग मां चॿाड़ियांसि, इशारो ॾिनो था। वरी मां उहो ॾंदड़ चॿाड़ियो, वरी पाणी घुरायुमि त हिनखे धोआं, पाण खे ज़रूरत न आहे धोअण जी, इहो ईअं चॿाड़ियल बाक़ी। इहा हुई शफ़क़त ऐं प्यार हज़रत आयशा सिद्दीक़ा सां।
पाण ॾंदड़ हुयाऊं, पाणी घुरायाऊं, बीबी सादी फरमाए त ॾंदड़ अहिड़ो हुयाऊं जीअं तंदुरुस्ती में हणंदा हुआ, गुलियूं पाणी ॿियो बिल्कुलु ईअं करे वरी मुंहिंजी छातीअ में लेटी वेठा ऐं उते आंगुर मथे खयूं, चयूं अलाह रफ़ीकल आला। मां सम्झ में इज़ल लाइ यख़्तार न, हाणे असांखे छॾे विया। उहा ॻाल्हि मूंखे यादि आई, मां आयशा साहिब थी फरमाए कहिड़ी ॻाल्हि? उहा ॻाल्हि हीअ यादि आई त फरमाईंदा त नबी जॾहिं पंहिंजे रब ॾे वञण वारो थींदो आहे, अलाह मोकिलींदो आहे मलकनि खे, पुछीजोसि त तूं असां ॾे अचणु घुरी थो, पोइ जेकॾहिं हू हाउ कंदो आहे, मंज़ूर कंदो आहे, पोइ रब ताला हुनखे घुराईंदो आहे। ऐं जेकॾहिं चवंदो आहे त न अञा मां हिते हुजां त पोइ हिते सुहाणे हुज़ूर साईं जन ॾेई हा रुख़सत इजाज़त वठण आया आहिनि, पर असांखे छॾे विया, हाणे ओॾे था वञणु घुरनि, अलाह मां एॾे मथे इन संगत ॾेई ईंदुसि। बसि फमालत यदू नबी साईं जन जो हथ ईअं लड़ी पियो ऐं नबी साईं जन बसि ईअं वफ़ात करे। बसि मां आयशा साईं चादर हुई, हिबर चादर हुई, उहा मथां विझी फिटी कई ऐं ख़बर मशहूर थी वई, बिजली वांगुरु साहबा ग्राम कुझु रहिया बि त पंहिंजे अज़ीज़ रिश्तेदार जे अंदरि अचण वारा वेठा। उमर फारूक छा कयो जो ॿाहिरि अमा आयशा साईं जे दरवाज़े जे हुजरे ते तरार कढी बीही रहियो, चए जेको चवंदो हुज़ूर वफ़ात कयो आहे तुंहिंजी गर्दन लाहींदुसि। सारी मस्जिद न हुई ईअं बसि भरिजी वई माण्हुनि सां, केरु आहे जेको कुझु सभु मौजूदु आहिनि। हज़रत उस्मान रज़ी अलाह ताला अन्हु वेठो आहे, हज़रत अली करम अल्लाह जो वेठो आहे, तलह ज़ुबैर वेठो आहे, साद बिन अबी वक्कास वेठो आहे, सभु साहबा केतिरा वेठा आहिनि, वॾे में वॾा साहबी आहिनि, सॼो शहर मदीने मुनवर जो अची वियो आहे, ॿाहिरि अंदरां केतिरा, सॼी मस्जिद भरी पई आहे। मजाल आहे जेको कुझु बसि हिन जी अहिड़ी हालत आहे जो चवे त जेको चवंदो हुज़ूर वफ़ात करे सॼी गर्दन लाहींदुसि, को साम्हूं नथो अची सघे। हज़रत सालम खे था मोकिलियनि त तूं वञी ॿुधाए, हो डोड़ंदो आयो, ॾिसई सिद्दीक़ अकबर हिन खे त महसूस कयईं त हे माण्हू ख़ैर जी ॻाल्हि कान थो खणी थिए, वफ़ात रसूल न ॾिसे वफ़ात करेगा, चई लाकिन उमर यकूल, पर उमर थो चए त अब्तुल मई यकूल इन मात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हाउ नथो करे पर चए थो त बाक़ी उमर थो चए थो त जेकॾहिं पोइ चवंदो ई त गर्दन लाहींदुसि। बसि अॼु शबिल बुका ऐं रोई वेही रहियो, इहे लफ़्ज़ चई। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अलाह ताला अन्हु आया, ॾिठई त मस्जिद भरी पई, इंतिहा थी पई आहे सारी, हे बीठो आहे तरार हथ में जलियूं, अंदरि लंघे आयो, पंहिंजे अमा आयशा साईं जे हुजरे में अंदरि लंघे आयो, पंहिंजे न्याणी जो घर हुयो, चादर मथां परे थो करे, चादर परे करे ऐं निर्ल ते हिते बोसो थो ॾे हुज़ूर चुमी ॾे, ऐं पोइ हिते ख़िताब थो करे, चए थो त अलाह ताला मौत हिकिड़ो ख़लकियो हो जेको अची वियो, वरी ॿीहर त कोन ईंदो, थी वियो। इहे लफ़्ज़ चई पोइ अचे हिन सां गॾु उन दरवाज़े ते बीहे थो, ख़्यालु नथो करे त तरारो घारी कई बीठो आहे, ख़्यालु नथो करे त हुन नज़र करे छॾियो आहे त मां हिनखे मारींदुसि जेको चवंदो ईअं। चए थो त मन कान याबुद मुहम्मदन फ़इन मुहम्मदन क़द मात, जेको मोहम्मद अलैहिस्सलाम खे सजदो कंदो हो, पूॼा कंदो हो, सो वफ़ात करे वियो। मन कान याबुदुल्लाह, जेको अलाह जी इबादत कंदो आहे, फ़इन हय्युन ला यमूत, हाणे बि जीअरो आहे, कोन मरंदो। नारे तकबीर, अल्लाहु अकबर। वमा मुहम्मदुन इल्ला रसूल क़द खलत मिन क़ब्लिही रुसुल, मोहम्मद अलैहिस्सलाम अलाह जो रसूल आहे, अॻे बि रसूल गुज़रिया आहिनि, हिननि खे बि दुनिया मथां गुज़रगाह करणो आहे। अफ़ा माता कुतलन क़लबतुम अला अक़ाबिकुम, जेकॾहिं वफ़ात करे या शहीद थिए त पोइ तव्हां खुड़ियुनि ते फिरंदव। बसि उमर फारूक जॾहिं आयत ॿुधी त रिवायत में थो अचे त उमर फारूक आयत क़ुर जी ॿुधंदो हो, जीअं उठ खे नाकेले खां वठी हेठि खणी होशियार हुशी पवंदो, कान अतवा लिल क़ुरान, कान उमर अतवा लिल क़ुरान, उमर क़ुरान जे लाइ अहिड़ो एतिरे क़दुरु फर्मा बरदार हूंदो, उठ नाकेली में पंहिंजा सख़्तु हूंदो आहे, हे ईअं बसि हुशी पवंदो, बसि वेही रहियो हिकदमि तरार थी करे। चई त असां ते आयत ॼण अबू बकर सिद्दीक़ खां अॼु ॿुधी आहे, अॻे इहा पढ़ंदा हुआसीं त ख़्याल में बि न ईंदी। त मुस्लमानो, असांजो ही इस्लाम अलाह जे तरफ़ां मोकिलियल, हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पहुचायल क़ुर असां वटि मौजूद, तंहिं करे हाणे हे दीन असांजो क़ुर आहे ऐं नबी अकरम सल्लल्लाहु जी सुन्नत ऐं पैरवी आहे, जो क़ुर फरमायो मा अताकुम रसूल फखुज़ूहु व मा नहाकुम अन्हु फंतहू लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना, तव्हांखे नबी जे अंदरि सुहिणो अख़लाक़ आहे, सुहिणी आदत आहे, इनखे पकड़े चिंबड़ी पओ। अलाह जो हुकुमात नबी जी ताबेदारी करियो, नबी जो हुकुमात अलैकुम बिसुन्नती व सुन्नतिल खुलफाए राशिदीन अल महदीयीन,
तव्हांखे मुंहिंजी सुनत बि लाज़िम आहे, मुंहिंजे ख़लीफ़नि हिदायत वारनि राशिदनि ख़लीफ़नि जी सुनत बि तव्हांखे लाज़िम आहे। जीअं नबी जी रहमत, जीअं नबी जी सुनत, जीअं नबी जे ख़लीफ़नि जी सुनत, अलाह तो फरमाए जेकी नबी तव्हांखे ॾिनो इहो तव्हां वठो। नबी असांखे क़ुर बि ॾिनो, पंहिंजी सुनत बि ॾिनी ऐं ख़लीफ़नि जी हिदायत बि ॾिनी। इन खां मुंहुं नथो मोड़े सघे। दुनिया जे अंदरि जेकॾहिं को मिसाल क़ाइमु थियल आहे, जेकॾहिं को शाहकार साबित थियल आहे, इहा ख़िलाफ़त राशिदा आहे जो असांजो मुस्लमान सारी दुनिया ॾे कर खणी मुक़ाबिलो करे ॻाल्हाए सघे थो। पर यादि रखो जेकॾहिं तव्हां ख़िलाफ़त तो हथु खणी वेंदव त पोइ दुनिया खे बूथ ॾेखारण जहिड़ा न थींदव। कंहिंखे मूं ॾेखारींदव, छा ॾेखारींदव? पोइ जेकॾहिं ख़िलाफ़त राशिदा तो हथु खणंदव त पोइ तव्हां कहिड़ो नुबूवत जो प्रोग्राम पेश कयो आहे, कहिड़ो तव्हां हिदायत जो प्रोग्राम पेश कयो आहे, पोइ तव्हां कहिड़ो क़ुर माण्हुनि ॾे पेश कंदव जॾहिं तव्हांजे नबीअ खां बाद जॾहिं को अहद ख़िलाफ़त थियो ई कोन, जॾहिं को अमल जो ज़मानो नबीअ खां बाद थियो ई कोन्हे त बाक़ी तूं जिन्स अमल जी कहिड़ी ॾेखारे दुनिया जा कर खणंदे? तूं त हिकु वॾी साज़िश में मुस्लमान अची चुको आहे, तोखे पतो नथो पए पियो, तुंहिंजो त गैरनि पेर कढी फिटी कया, तोखे त बूथ पर हणी फिटी कयो जो तूं हाणे मुंहुं दुनिया जा नथो खणी सघे। निकिरी वञ। हज़रत ईसा अलैहिस्सलाम ख़ुदा जो पुटु बि यहूदियुनि हिकिड़ो पेर रखियो ॾाके ते, हिननि ॿ ॾाका चढ़िया। हिकिड़ो ॾाको कहिड़ो हुननि जो त उज़ैर अल्लाह जो पुटु आहे, ऐं ईसा छा चयो त हज़रत ईसा ख़ुदा जो पुटु बीबी वरी वञी ज़ाल ॿिए ॾाके ते चढ़ी बीठा। ऐं हाणे वरी असांजे मुस्लमाननि छा कयो जो ढव न थियनि, असुल ढव न थियनि, ख़िलाफ़त खे गुम करण जी कोशिशि कयूं, जो ख़िलाफ़त राशिदा रद्द, इन ते ढव न थियो। वरी से क़ुर शरीफ़ जे मथां की हे क़ुर शरीफ़ उहो न आहे 40 हिस्सी पढ़ण वारो, ॿियो आहे जेको सामराह जे गार में जॾहिं इमाम आणे क़ुर जे मथां बि हथ धोतऊं क़ुर कंदी। वरी इमाम जो दर्जो नबीअ खां मथे कयूं, इमाम जो दर्जो नबीअ खां मथे आहे, नबीअ खां बि हथ धोतऊं, हिते बि ढव न थियनि। पर चयूं त अलीअ जो दर्जो ख़ुदि अलाह खां मथे आहे, अली अलाह आहे, त माना अलाह खां बि हथ धोतऊं। हे त यकियूं ॾाकियूं टपी वञे लाइ किथे मथे बीठा। हिननि वरी चवंदा आहिनि त ॾाची टपे 12 त चोॾहीं टपे 30, यको हिननि एॾो खणी टपो ॾिनो। हीअ हालत आहे, ढव असुल न थियनि, रोज़ हिते ख़ुदा मुंहिंजो हथ छॾे बीह रहिया। अगरि अली साईं खे अलाह बणायऊं, इमाम खे नबीअ खां मथे दर्जो ॾिनो, क़ुर आहे ई कोन को क़ुर ॿियो आहे, ख़िलाफ़त जो सुवाल ई पैदा नथो थिए। ख़िलाफ़त भई थी कान्हे, या ख़िलाफ़त बातिल हक़ जी ख़िलाफ़त कान्हे। यानी इस्लाम जो मतिलबु त हिकिड़ो जुज़ो, निमाज़ जे पढ़ण जी ज़रूरत कान्हे, सुबुह जो बि हज़रत अली जो नालो वटि, शाम जो बि हज़रत अली जो नालो, निमाज़ पढ़ण जी ज़रूरत ई कान का। तकवा परहेज़ जे लाइ शाह साहिब जॾहिं मुते जो केस थिए थो त मां ॿुधो आहे उहो उते हली बयानु ॾींदुसि, ज़िना खे बि हलाल कयूं, निमाज़ रद्द। ऐं वरी से पेरनि धोअण जे लाइ, वुज़ूअ जे लाइ त वुज़ू रद्द, पेर धो ई न भई, मुंहं खे बि छंडो हणो, पाणीअ जे ॿाहनि खे बि छंडो हणो, पेरनि ते रुॻो लीकड़ा कढी फिटी करे 3, वुज़ू बि छुटो, निमाज़ बि छुटी, जमात थी त जमात जी त का ज़रूरत कान्हे, इमाम जॾहिं ईंदो त हुनजे पुठियां जमात पढ़ंदासीं, जमात बि वई। यानी इस्लाम जी का ज़री हिकिड़ी असांजे मुस्लमाननि न चढ़ी आहे। हीअ हालत थी वई आहे मुस्लमाननि जी। कहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि, छा कजे, कंहिंखे सम्झाइजे? इहो छा आहे? सिर्फ़ु हिन क़ुर खां पुठी हुजण जे करे ईअं थियो आहे। क़ुर पाण सम्झनि त पाण ॾसे, क़ुर दिलि पकड़ींदो आहे, क़ुर क़ल्ब पकड़ींदो आहे माण्हूअ जो। छो त अलाह ताला फरमाए थो फइन्नहू नज़्ज़लहू अला क़ल्बिक, ए नबी हे क़ुर मां तुंहिंजे दिलि ते नाज़िल कयो आहे। पोइ जेको तुंहिंजे दिलि सां पंहिंजी दिलि मिलाईंदो, तुंहिंजे नक्शे क़दम ते हलंदो, इहो क़ुर उतां वरी उॾीअ ते उन जे दिलि ते पवंदो। दुआ आहे त अलाह ताला तव्हांखे असांखे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु जी ताबेदारी ॾे। अलाह ताला यहूदियत नसरानियत खां असांखे बचाए। अलाह ताला असांखे सही माने में इस्लाम सां सिदाक़त अता करे, क़ुर शरीफ़ सां मुहबत ॾे, सहाबा किराम सां अलाह तबारक व तआला इश्क अता करे, उन्हनि जी ताबेदारी नसीब करे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु फरमाइनि था मन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम, जेको इन्हनि सां मुहबत थो रखे, मूंसां मुहबत अथसि तंहिं पारां उन्हनि सां मुहबत थो रखे। मन अबग़ज़हुम
जेको इन मुंहिंजे साहबनि सां दुश्मनी थो रखे पोइ मूंसां दुश्मनी अथसि तंहिं कारण इन्हनि सां बि दुश्मनी थो रखे। दुआ आहे त अलाह ताला असां किताब खे साहबा जी हुब अता करे। आख़िर दाअवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व आलिहि।